नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त कंदकोड़ में खबर ॾींदा कंदकोड़ जी मेन मीराली मार्केट जंहिंमें गुज़िरियल कुछ ॾींहनि खां मीराली मार्केट ॿाहिरां म्यूनिसिपल कमेटी जी नाइली सबबि पानी बीठल है। गुज़िरियल कुछ सालनि खां वठी कंदकोड़ गंदगी जे वर चढ़ियल है। इन हवाले सां वधीक ॿुधाए रहियो आहे कंदकोड़ में अवामी न्यूज़ जी रिपोर्टर जानी जोनसाल पंहिंजी इन रिपोर्ट में। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोड़ जे मेन मीराली मार्केट जंहिंमें गुज़िरियल कुझु ॾींहनि खां मीराली मार्केट ॿाहिरां म्यूनिसिपल कमेटी जी नाली सबबि पाणी बीठल आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां वठी कंदकोड़ गंदगी जो वर चढ़ियल आहे। कंदकोड़ जे मशहूरु मार्केट मीराली मार्केट आहे जंहिंमें नालियुनि जी सफ़ाई न थियण करे नालियुनि जो पाणी रोड रस्तनि ते बीठल आहे, जंहिं सबबि बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि ऐं माण्हुनि खे अचण वञण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हिननि जो चवणु हो त DC मुनवर अली मिठियाणी ऐं TM मक़सूद जतोई खे काफ़ी भेरा दरख़्वास्त कई आहे। हिन चयो त म्यूनिसिपल कमेटी वारा समूरी शहर जी सफ़ाई बि नथा कनि। हिननि वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खे अपील कंदे चयो त TM मक़सूद जतोई ऐं DC मुनवर अली मिठियाणी खे हटाए शहर खे वधीक गंदगी खां बचायो वञे त जीअं आवाम सुख जो साह खणी सघे। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।